अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। सभ खां पहिरियां सिंध जो मौसम हिन वक़्तु खीर-थर जबल जे मथां हिकिड़ो नंढो बरसाति जो सिस्टम पहुची रहियो आहे, जेको हल्की फुल्की बरसाति ॾेई काचे में कुझु मामूली बरसाति वसाए सघे थो। हिन खां सवाइ जेकी खीर-थर जा थरपारकर जा इलाइक़ा आहिनि, मिठी, इस्लामकोट, नंगर पारकर, उमरकोट, डायली, इन्हनि इलाइक़नि में हल्को फुल्को सिस्टम बरसाति जो ठहियो हुयो, जेको बरसाति वसाए चुको आहे, पर हाणे इन्हनि इलाइक़नि में बरसाति जो को ख़ासि चांस कोन्हे। पर असां तव्हांखे वधीक ॿियनि इलाइक़नि जे बारे में ॿुधायूं त बरसातूं जेके हाणे शुरू थियण वारियूं आहिनि, उहे उत्तर बलोचिस्तान में कुझु वधीक बरसातुनि थियण जो इम्कान आहे ऐं उन्हनि इलाइक़नि में ज़ूब, लोरालाई, बारखान ऐं डेरा बुगटी इन्हनि इलाइक़नि में सिबी ताईं बरसातूं थी सघनि थियूं। ऐं जेके ॿियूं बरसातूं राति खां शुरू थियण वारियूं आहिनि, उन्हनि बरसातुनि में जेके सिस्टम ठही ईंदा उहे ओलह जा सिस्टम हूंदा ऐं बहावल, नगर, मुल्तान, साहिवाल, लैया ऐं जामपुर खां सवाइ फैसलाबाद, शोरकोट, साहिवाल, लाहौर ऐं सरगोदा, सियालकोट में काफ़ी वधीक बरसाति वसण जो इम्कान आहे। लाहौर में बि चङी भली बरसाति वसंदी। गुजरांवाला में बरसाति जो इम्कान आहे। इस्लामाबाद में बरसाति जा बादल पहुची चुका आहिनि, पर अॼु राति खां जेका बरसाति वसंदी ज़ोरदार, उहा हिननि इलाइक़नि में वसंदी जीअं आज़ाद कश्मीर जो इलाइक़ो, मुज़फ़राबाद, सियालकोट, कोटली ऐं अटक जा इलाइक़ा ऐं इन खां सवाइ पेशावर ऐं पाराचनार, बनो ऐं केपीके जा केतिरा इलाइक़ा जेके आहिनि उन में वधीक बरसाति वसंदी। गिलगित बल्तिस्तान में बरसाति सां गॾु बर्फ़बारीअ जो बि इम्कान आहे ऐं जेके इस्लामाबाद जा इलाइक़ा आहिनि, पेशावर जा इलाइक़ा आहिनि या जेके इलाइक़ा आज़ाद कश्मीर ऐं उत्तर पंजाब जा आहिनि, उन्हनि में तमामु वॾी साइज़ वारनि आने जेतिरनि ॻड़नि वसण जो इम्कान आहे, छाकाणि त ग्लोबल वार्मिंग जे करे मौसमूं तमामु घणियूं तब्दील थी चुकियूं आहिनि। उनजे करे तमामु वॾा वॾा ॻड़ा वसी रहिया आहिनि ऐं इहे ॻड़नि वसण जा वाक़िया लाहौर, फैसलाबाद, सरगोदा, गुजरांवाला ऐं झेलम, इस्लामाबाद, अटक, पेशावर ऐं मुज़फ़राबाद जे इलाइक़नि में ऐं सियालकोट ऐं झेलम जे इलाइक़नि में थी सघनि था। उनजे करे एहतियात करणु घुरिजे त जीअं को नुक़सानु न थिए, छाकाणि त ॻड़नि जी साइज़ वॾी हूंदी त गाॾियुनि जा शीशा ऐं सोलर पैनल भञी छॾींदा। हाणे मालूमात तूफ़ान जे बारे में, तूफ़ान जंहिंजो नालो शक्ति आहे, ही केतिरो ई वक़्तु असांजे इलाइक़नि में बरसातूं वसाए, गुजरात में, कच्छ भुज में ऐं राजस्थान में, सिंध में ऐं हाणे ओमान जे मुल्क जे सामुंडी किनारे ताईं पहुची चुको आहे ऐं ओमान मुल्क में हिन जो जुड़ पहुची रहियो आहे। पर हिन तूफ़ान जे बारे में इहो आहे त ही वरी हितां ओमान जे मुल्क में दाख़िल थियण जे बजाए ही समुंड जे विच में ईंदो ऐं समुंड जे विच में अचण खां पोइ ख़तमु थी वेंदो ऐं हिन जो प्रेशर या हवाऊं उहे ख़तमु थियण खां पोइ हिननि जा बादल पकड़िजी वेंदा ऐं ही जेका सुभाणे जे बारे में बरसाति जी अपडेट आहे उहा तव्हांखे ॾियूं था असां। अॼु 5 अक्टूबर आहे ऐं अॼु राति 12 वॻे खां पोइ जेके बरसाति जा ओलह जा सिस्टम आहिनि उहे काफ़ी एक्टिव थी वेंदा ऐं पंजाब में त उन्हनि जे बरसातुनि में वसण जे बारे में असां तव्हांखे ॿुधाए छॾियो। पर कुझु जेके बरसाति जा उन्हनि सिस्टमनि खां विछड़ियल बादल जिकबाद, ठुल ऐं कश्मीर, ओबाड़ो, घोटकी जे इलाइक़नि में पहुची सघनि था। थी सघे थो त कुझु ककर कंबर ऐं लाड़काणे तरफ़ बि पहुचनि। इहो वाक़ियो अॼु राति 12 वॻे खां पोइ थींदो ऐं सुभाणे शाम ताईं हल्का फुल्का बादल जेके हिन बरसाति वसाए सघनि था, जेके थरपारकर में वसण जो इम्कान आहे ऐं नंगर पारकर, इस्लामकोट, मिठी ऐं डाहली जे इलाइक़नि में हिननि जो इम्कान आहे। बरसाति घणी न हूंदी, मामूली बरसाति हूंदी। ऐं हाणे तव्हांखे असां ॿुधाईंदा हवाउनि जे बारे में त जेकी हवाऊं आहिनि उहे समुंड जूं खुली चुकियूं आहिनि, पर समुंड जे हवाउनि जे खुलण जी तारीख़ त अॼु 5 तारीख़ आहे, 5 अक्टूबर। पर इहे 2-3 ॾींहंनि जूं महिमान आहिनि। 2-3 ॾींहं हवा हलंदी पर उन खां पोइ वरी हवा जे बंदि थियण जा इम्कान इन करे पैदा थी वेंदा छो त ही जेको तूफ़ान शक्ति आहे
इहो विच समुंड में ईंदो, विच समुंड में अचण जे करे हवाउनि खे रोकींदो। असांजे पाड़ेसरी मुल्कनि जे मौसमी सूरतहाल जे बारे में अव्हांखे इतला ॾिजे थो त काफ़ी ताक़तवर तूफ़ान जेको फिलिपाइन क्रॉस करे ऐं हांगकांग वारा इलाइक़ा हिन वक़्तु उन्हनि इलाइक़नि में बरसाति वसाए रहियो आहे। हिन में तेज़ तरीन हवाऊं आहिनि जिन जी रफ़्तार 165 किलोमीटर फ़ी कलाक आहे। त इन तूफ़ान जो रुख चाइना तरफ़ आहे ऐं कुझु हनोई जे इलाइक़नि में हिन तूफ़ान जो असरु पवंदो। पर ही तूफ़ान तक़रीबन 15-20 ॾींहंनि जे अंदरि हिननि ई इलाइक़नि में टियों तूफ़ान आहे ऐं इंतिहाई ताक़तवर तूफ़ान आहिनि पैदा थिया जिन तमामु घणा नुक़सान थिया आहिनि। इहो सभु कुझु ग्लोबल वार्मिंग जे करे आहे, यानी कि ज़मीन गरम थी चुकी आहे ऐं ज़मीन गरम थियण जे करे जेके ख़त इस्तवा जे वेझो वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में तमामु घणा ताक़तवर तूफ़ान पैदा थी रहिया आहिनि ऐं इन्हनि जो इन मौसमी तब्दीलीअ जो मौजूदु रहण या अञा वधीक थियण जो ख़तरो आहे ऐं इनखे ठीकु करण जे लाइ तमामु वॾा उपाउ वठण घुरिजनि जेके बस वारा वठी सघनि था। पर हिकु आम माण्हू पंहिंजे तरफ़ां पंहिंजे इलाइक़े में हिकु ॿ टे वण लॻाए त उन्हनि सां बि काफ़ी फ़र्क़ु पए थो ऐं जेकॾहिं वणनि कटण ते पाबंदी थिए त उहो तमामु बहितर थींदो, छाकाणि त वण हूंदा त मौसमूं मुतदिल रहंदियूं ऐं नुक़सान पहुचाईंदड़ मौसमूं उहे पैदा न थींदियूं। असांजी हीअ अॼु जी रिपोर्ट हुई। असांखे ॾींदा इजाज़त, असांजो चैनल सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।